सेहत जे आलमी इदारे चयो आहे त दुनिया जी अधु आबादी हिन वक़्तु वात जी बीमारियुनि में मुब्तला आहे, जंहिंमां साफ़ ज़ाहिर आहे त आलमी सतह ते वात जी बीमारियुनि जे ख़ात्मे लाइ के जोबा बंदोबस्त न कया विया आहिनि। वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जे सरबराह मीडिया खे ॿुधायो त हिन वक़्तु दुनिया जी 45% आबादी यानी 3.5 अरब माण्हू कंहिं न कंहिं क़िस्म जे वात जे मर्ज़ में मुब्तला आहिनि। ॾंदनि जी ख़राबी, ॾंदनि जे सूर, महारनि जी सोज ऐं ॾंद छिणण समेत ॿिया मसइला शामिल आहिनि। रिपोर्ट मूजिबि गुज़िरियल 30 सालनि में वात जे मर्ज़ में मुब्तला माण्हुनि जो अंग 1 अरब वधी वियो आहे। सॼी दुनिया में हर साल 3,08,000 माण्हू वात जे कैंसर जो शिकार थियनि था। होॾां पाकिस्तान जी ॻाल्हि कजे त हिते गुटको, मेनपुड़ी, पान ऐं हाञेकार सोपारियुनि जो विकिरो आम आहे। वॾे अंग में इहे ख़तरनाक गुटका मुक़ामी सतह ते ठाहिया वञनि था, जॾहिं त ॿाहिरिनि मुल्कनि मां बि सिंध पहुचाया वञनि पिया। हितां जी इंतज़ामिया गुटकनि ऐं मेनपुड़ी विकिरो कंदड़नि जी गिरफ़्तारियुनि में त रुधल नज़र अचे थी, पर हिननि हाञेकार गुटकनि ऐं मेनपुड़ियुनि जो ख़ात्मो किथे नज़र नथो अचे। कराची जी हर केबिन वारे वटि अव्हां खे हर क़िस्म जो ॾेही ऐं परॾेही ज़हर विकिरे लाइ मिली वञे थो। WHO जो चवणु आहे त वात जी बीमारियुनि जे ख़ात्मे लाइ चकास, दवाउनि ऐं टूथपेस्ट जे सस्ते अघ ते दस्तियाबी यकीनी बनाइण जी ज़रूरत आहे, जॾहिं त सिंध सरकार खे घुर्जे त केबिनुनि ते आम विकिरो थींदड़ गुटके खां स्कूली शागिर्दनि ऐं नौजवान नसुल खे परे करण में पंहिंजो किरदारु अदा करे।